आगाह कयो आहे त नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी पारां फरीदाबाद में बाहि मुतासिरनि में चेक विरहाइण दौरान बदनज़मी थी आहे। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे मेंबर्स ऐं DC दादू बाहि मुतासिरनि वटि पहुची फौतनि जे वारसनि सां ताज़ियत कई। बाहि में सड़ी फौत थियल 8 मासूम ॿारनि जे वारसनि में 33 लख ऐं 4 ज़ख़्मियुनि खे 1 लाख रुपया ॾिना विया आहिनि। 75 सड़ियल घरनि जे मुतासिरनि खे 1 लाख चेक ॾियण दौरान बदनज़मी वारी सूरत हाल पैदा थी। फरीदाबाद में बाहि मुतासिरनि में NDA में तरफ़ां चेक विरहाइण दौरान बदनज़मी थी आहे। NDA में जा मेंबर्स ऐं DC दादू हिते पहुता मुतासिरनि सां उन्हनि पहुची ताज़ियत कई आहे। बाहि में सड़ी फौत थियल 8 मासूम ॿारनि जे वारसनि में 33 लख ऐं 4 ज़ख़्मियुनि खे 1 लाख रुपया ॾिना विया आहिनि। 75 सड़ियल घरनि जे मुतासिरनि खे 1 लाख रुपया चेक ॾियण दौरान बदनज़मी पैदा थी आहे। आगाह कयो आहे त वज़ीर आज़म तरफ़ां 1 करोड़ रुपया जारी कया विया ऐं हाणे जिन जा घर सड़िया उन्हनि खे 1 लाख रुपया चेक ॾिना पिया वञनि ऐं इन दौरान बदनज़मी पैदा थी आहे। इक़रार चांडियो खां सूरत मालूम कयूं था। इक़रार आगाह कजो बाहि मुतासिरनि खे इमदादी चेक ॾिना पिया वञनि। मैनेजमेंट अथॉरिटी पारां बाहि मुतासिरनि में चेक विरहाइण दौरान बदनज़मी इंतज़ाम चेक विरहाइण वारो अमल रोके छॾियो आहे। उन हवाले सां ब्रिगेडियर वसीम प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी डायरेक्टर इमामुद्दीन सिद्दीकी DC दादू पारां घोटालनि बाहि मुतासिरनि वटि पहुची सड़ी फौत थियल मासूम ॿारनि जे वारसनि सां ताज़ियत करण बैदि बाहि में सड़ी फौत थियल 8 मासूम ॿारनि जे वारसनि में 33 लख ऐं 4 ज़ख़्मियुनि खे 1 लाख ॾियण बैदि नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे अॻवाननि पारां सड़ियल घरनि जो मुआइनो कयो वियो। हुन बैदि ॻोठ में सड़ियल घरनि जो तादादु 75 तौर कंदे 75 सड़ियल घर मुतासिरनि खे 1 लाख चेक ॾियण दौरान मुतासिरनि में चेक वठण दौरान बदनज़मी वारी सूरत हाल पैदा थी वई आहे, जंहिं सबबि चेक विरहाइण वारो अमल कुझु टाइम लाइ रोके वियो आहे। जी इक़रार इहा जेका रक़म आहे इहा त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां NDA में ज़रिए ॾिनी पई वञे। वॾे वज़ीर बि ऐलान कयो त इन्हनि मुतासिरनि खे घर ठाराए ॾिना वेंदा। सिंध हुकूमत तरफ़ां का माली मदद कई वई आहे? हुकूमत तरफ़ां फ़िलहाल जेका शुरूआती में जीअं वॾो वज़ीर आयो जेको उन्हनि जे लाइ 5 लख रुपया जेको ऐलान कयो उन जा 5 लख चेक ॾिना विया हुया, पर हींअर ताईं उहे पास न थी सघिया आहिनि। ठीकु आहे, सिर्फ़ु ऐलान कयो वियो हो वॾे वज़ीर तरफ़ां, अञा ताईं सिंध हुकूमत तरफ़ां ऐलानियल रक़म जेका आहे उहा मुतासिरनि खे नाहे ॾिनी वई। NDA में तरफ़ां जेके 75 घर सड़िया हर मुतासिर ख़ानदान खे 1 लाख रुपया जा जेके उहे चेक ॾिना पिया वञनि, जॾहिं त बाहि में सड़ी फौत थियल 8 मासूम ॿारनि जे वारसनि खे 33 लख रुपया ऐं 4 ज़ख़्मियुनि खे 1 लाख रुपया ॾिना विया आहिनि। पर चेक विरहाइण दौरान बदनज़मी पैदा थी ऐं इहो अमल कुझु देरि जे लाइ रोकियो वियो आहे।